मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं बेरोज़गारी अवाम खां ईद जूं ख़ुशियूं खसे वरितियूं आहिनि। महांगाई सबबि पोरियत तबिको बवेला मानी खाइण लाइ बि परेशान आहे। तफ़सील कंबर मां हाकिम ख़ासखेली जी रिपोर्ट में। मुल्क में वधंदड़ महंगाई ऐं बेरोज़गारी अवाम खां ईद जूं ख़ुशियूं भी खसे वरितियूं आहिनि। महांगाई सबबि पोरियत तबिको बवेला मानी खाइण लाइ परेशान आहे। अहिड़ी सूरत हाल में ईद लाइ पाण ऐं पंहिंजे बचड़नि खे नवां कपड़नि ऐं ॿियो सामान ख़रीद करण लाइ मुश्किल बणिजी वियो आहे। साॻी तरह दुकानदार भी ॿाड़ाईअ जो शिकार आहिनि। उन हवाले सां दुकानदारनि ऐं ख़रीदारनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त महंगाई आहे जंहिंजे करे ख़ल्क दल्क कोन्हे। दुकान चार मज़ूर असां खाली बीठा आहिनि। बस ॾिसो पाण था महंगाई आहे न, इन जे करे फसल बि न थिया आहिनि। पाणी जे करे गुरबत लगी पई आहे मुल्क में। खरीदारी घटि आहे, महंगाई तमामु ज़्यादा है। रुकी माण्हू पुछा कनि था, सामान ख़रीद घटि था कनि। वॾी महंगाई आहे। हुकूमत खे घुर्जे अवाम खे रिलीफ ॾे, सस्ता पिया करे अवाम ख़रीदारी करे सघे। ईद मौक़े आहे तमामु रश ज़्यादा है, वठनि घटि था सामान, रुकी पुछा कनि था। हिन साल ख़रीदारी घटि आहे। जेको आहे सो महांगाई जे करे जेको आहे सो वॾो असरु आहे कारोबार ते। ॿुधो न, फसलनि जो बि उहो हिसाब किताब न आहे। काफ़ी माना जेको आहे सो बाराड़ी वारनि खे वीचारनि खे नुक़सानु पइजी वियो आहे। इन जे करे ख़रीदारी अॻिले साल खां घटि आहे। जॾहिं महांगाई थी वई आहे उन हिसाब सां अवाम तमामु घणो परेशान आहे। इवन हेसिताणी जो अवाम ॿारनि जे लटनि कपिड़नि वठण में परेशान आहे। खसी जेके चूड़ियूं उन जेके 10 रुपए मिलंदियूं उहे 30 रुपया 40 रुपया सेट थी वियो आहे। हाणे चूड़ियुनि जी इहा हालत आहे त ग़रीब माण्हू रेडीमेड कपिड़ा ऐं ॿियो सामान काॾो मुहैया कंदो। तमामु घणो परेशान आहे गरीब माण्हू। एतिरी महांगाई आहे जो माण्हू महांगाईअ में का ॻाल्हि सम्झी नथो सघे त मां ख़रीदारी छा कयां। हिकिड़ी ड्रेस जेकी अॻिले रमज़ान ईद ते 800 रुपये वठंदा आहिनि, ईद ते 1200 रुपये में थी मिले। महांगा वधी वई आहे ॾाढी। बेरोज़गार जाम थी विया आहिनि। हे लॻ ॾिसो पाण था कणक वारनि जो हिक जरिए 2 माण्हू नुक़सानु कयो आहे। पर छा कजे, गुरबत आहे। वठिणो था ईद त करणी आहे बचड़नि जी साईं। वठी नथा सघूं ॿारनि जा कपिड़ा, छा वठूं। 7000 2200 कयो अथनि कुकी। हर शइ गोश्त 500 800 कयो अथनि। माण्हू छा वठे। अटो महांगो, लटो महांगो, कहिड़ी शइ वठी कहिड़ी वठे इंसानु। पूराई नथी पए। बसि हे नंढड़े ॿारनि जे लाइ न। महंगाई सबबि हितां जो पोरियत तबिको सख़्तु परेशान आहे ऐं दुकानदार ॿाड़ाईअ जो शिकार आहिनि। कैमरामैन अकबर चांडियो सां गॾु हाकिम ख़ासखेली, आवाज़ न्यूज़ कंबर।